था। तंहिं करे इन कूड़े अभिमान खे छॾे ॾे, पंहिंजे कमज़ोरियुनि खे ख़्यालु रखी स्त्रियुनि खां परे रहो। धन खां स्त्रीअ जो त्याग कठिन आहे ऐं स्त्रीअ जे भेट में मान जो त्याग मुश्किल आहे। स्त्रीअ जो त्याग फ़क़ति अलॻि रहण सां ई नथो थिए। भोग ॿुद्धीअ सां स्त्रीअ जो ख़्यालु करणु या उनखे ॾिसण ख़्वाह स्त्रियुनि जे फ़ोटनि जो ॾिसण बि विकार पैदा करे थो, छो त भोग ॿुधी अंदर में लिकी रहे थी। तंहिं करे मन खे तमामु उथलाए पुथलाए ॾिस ऐं पंहिंजे ऐब खे ॼाणण जी इच्छा सां ऊने ऐं बारीक नज़र सां त तोखे पतो पवंदो त स्त्रीअ जो रूप, उनजो वेस, हार सिंगार, ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं हाव भाव बराबरि तुंहिंजे मन खे वणे थो या न। अहिड़े प्रकार स्त्रियुनि खे बि पुरुषनि खां बचणु घुरिजे। गुरु भावना सां बि पर पुरुष सां कॾहिं बि एकांत में मिलणु न घुरिजे। इंद्रियूं तमामु ज़बरदस्त आहिनि, एतिरे क़दुरु जो उन्नतीअ जा उपाउ वठंदे बि ज़ाब्ते खां निकिरियो वञनि। अहिड़ियुनि इंद्रियुनि खे जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ मुआफ़िक़ हलण लाइ छॾे ॾिबो त पोइ कहिड़ो हाल थींदो। मान वॾाई तमामु मिठी छुरी आहे, ज़हर सां भरियल सोन जो बर्तन आहे, तंहिंखां बिल्कुलु ख़बरदारीअ सां बचो। अक्सर ई मनुष्य जेकॾहिं मान जो त्याग बि कंदो आहे त उहो बि वॾाईअ जे मिलण लाइ। अपमान खे बि मान जी प्राप्त करण जी कामना सां ई सिर ते रखंदो आहे। तंहिं करे ख़बरदार, मन जे दोखे में न अचो, सचा निर्माण बणो। माण्हू धन ऐं स्त्रीअ खे बि खणी छॾे ॾे, पर मान जो त्याग करणु, तंहिंमें बि शारीरिक मान जी भेट में अक़ुलमंदीअ ऐं ऊचता जो त्याग करणु तमामु कठिन आहे। वॾाईअ जी हासिल करण लाइ तमामु वॾनि वॾनि सत्कर्मनि खे बि ॾाढो सस्तो विकिणणो पवे थो। इन करे मान जो लोभ न करियो, पर भॻवान जी प्रसन्नता जो लोभ करियो। इहो निश्चय रखो त जेकॾहिं तव्हांजो जीवन पवित्र आहे, तव्हांजा कर्म सदाई बेऐब आहिनि, तव्हांजे मन मंदर में भॻवान जो निवास आहे ऐं तव्हीं शरीर, मन ऐं वचन सां जेकॾहिं सदाई सर्वव्यापी, सर्व आधार, सर्वशक्तिवान ऐं सर्व स्वामी परमात्मा जो पूरन प्रेम सां ऐं कंहिं लौकिक कामना खां सवाइ भॼन करियो था त पोइ संसार में खणी को बि तव्हांखे न सुञाणंदो हुजे, या घर जा भाती खणी तव्हांजी इज़त न कंदा हुजनि, या दुनिया जा वॾा माण्हू जिन वटि इज़त या बेइज़तीअ खे तोड़ण लाइ फ़क़ति भोग पदार्थनि जी ताराज़ी आहे। तव्हांखे ग़रीब ऐं कंगाल ॼाणे भले खणी तव्हांजो अपमान कंदा हुजनि त बि उन में का हानि न आहे, बल्कि तव्हीं सभ खां ऊचे धाम ऐं सभ खां ऊचे नास रहित राहत बख़्श ऐं कंहिं बि दुख जी मिलावट खां सवाइ सुख खे हमेशह जे लाइ प्राप्त थी वेंदा। पर उन जे उबतड़ जेकॾहिं तव्हां वटि खणी धन आहे ऐं तव्हीं ऊचे ख़ानदान वारा आहियो, राजा महाराजा या हाकिम आहियो, वॾा गुरु या उपदेशक आहियो, ऐं भले खणी सॼी दुनिया में तव्हांजो नालो बर्ख लेखियो वञे, पर जेकॾहिं तव्हांजो हिर्दो पवित्र न आहे ऐं राग द्वेष जे वस में अची भोगन जे माणण में लॻी रहिया आहियो, जंहिं करे भॻवान खे यादि करण जो तव्हांखे वक़्तु ई नथो मिले, त तव्हांजो इहो मान ऐं वॾाई बिल्कुलु निकमी ऐं परलोक में दुखनि जो कारण आहे। यादि रखो त न रुगो तव्हांजो हीउ जीवन बेकार आहे, पर तव्हीं
घोर नरकनि जी यात्रा जूं तयारियूं करे रहिया आहियो। इन करे मान जी अभिलाषा छॾे ॿियनि खे मान ॾियो ऐं सचा निर्माण थी भॻवान जो भॼन करियो। हयाती बिल्कुलु थोरी आहे। जेकॾहिं तव्हांजो उहो विश्वास थी वियो आहे त भगवत खे प्राप्त करण ई हिन जीवन जो मूल मक़सदु आहे, जेकॾहिं ईअं न थियो हुजे त संतनि जी वाणीअ ऐं उन्हनि जी जीवनीअ जी पैरवी करे अहिड़ो विश्वास धारणु घुरिजे त अॼु खां बल्कि हींअर खां ई भगवत प्राप्तीअ लाइ प्रण करे अवरचाईअ सां इन ॻाल्हि खे लॻी वञणु जुग आहे। अहिड़ी शक्ति पाण में आणण लाइ सर्वशक्तिवान परमात्मा खे प्रार्थना करणु घुरिजे त जीअं संसार जो को बि लाभ तव्हांजे मार्ग में रुकावट न विझी सघे। यादि रखो त तव्हीं असुल में उन सर्वशक्तिवान परमात्मा जो अंश आहियो। इन करे तव्हां में इहा शक्ति अॻे ई आहे, पर इहा तव्हीं भुलिजी विया आहियो। परमात्मा जी कृपा सां ऐं उन जी प्रार्थना जे बल सां ई उन शक्तिअ जी ॼाण तव्हां में अची वेंदी ऐं अहिड़ी ॼाण ईंदे ई तव्हीं पाण शक्तिवान बणिजी वेंदा। इन शक्तिअ जी जागरूकता जी पहिरें कसोटी आहे विषय भोगन लाइ नफ़रत ऐं सर्वशक्तिवान परमात्मा में अटल विश्वास। इन इहा हालत खे पहुचण ते तव्हांखे को बि संसारिक लाभ रुकावट न विझी सघंदो ऐं तव्हीं विश्व जीत जगत खे जीतण वारा थी करे विश्व आत्मा खे प्राप्त कंदा।